रहमानुर्रहीम अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, जिन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ करे वठनि। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बैल जे आइकॉन खे दॿाईंदो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं इहो तव्हां ॾिसी उन मां फ़ाइदो वठी सघंदो। जनाब, अॼु जंहिं एप्लीकेशन जो मूंखे रिव्यू ॾियणो आहे उहो स्पेशली उन्हनि जे लाइ जेके व्हाट्सअप ते पंहिंजो वीडियो स्टेटस जेको आहे अपलोड कनि था या फेसबुक ते या यूट्यूब में ॾियणु चाहिनि था। मक़सदु ईअं आहे त जेकॾहिं वीडियो स्टेटस तव्हां ठाहिणु चाहियो था त उन जे लाइ हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे। अॼु आउं उन जो रिव्यू ॾींदुसि। तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसियो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरीं हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। हाणे हलूं था उन एप्लीकेशन जी तरफ़। इहा एप्लीकेशन जेका आहे एप्लीकेशन जी तरफ़, इन एप्लीकेशन खे जीअं ओपन कंदो, हिन एप्लीकेशन जो नालो आहे विड एफएक्स। जीअं ओपन कंदो त उन जो फस्ट जेको इंटरफेस ईंदो उहो इन तरह जो हूंदो। इन में तव्हां ॾिसी सघो था मथे जेके आहिनि ॿ बटण आहिनि, हिकिड़ो न्यूएस्ट जे नाले सां, ॿियो पॉपुलर। हाणे इन में ठहियल ठुकल वीडियो स्टेटस मौजूदु आहिनि। सिर्फ़ु तव्हांखे उन में पंहिंजा फ़ोटू या तस्वीरूं ॾेई उनखे अपग्रेड करिणो आहे या क्रिएट करिणो आहे। तव्हां न्यूज़ में ई ॾिसी सघो था खोड़ सारा वीडियो स्टेटस मौजूदु आहिनि। कंहिं बि हिकिड़े खे क्लिक कयो, जीअं ई क्लिक कंदो हिकिड़ो इश्तिहार ईंदो, इनखे बैक कयो। थोड़ी देर ये लोड थियण में टाइम वठंदो ऐं तव्हांजी इंटरनेट जी स्पीड ते डिपेंड करे थो। हाणे तव्हां ॾिसी सघो था त इहे खुली वियो आहे। हाणे हेठि तव्हांखे जेको क्रिएट जो बटन नज़र अचे पियो, इनखे क्लिक कंदो। जीअं क्लिक कंदो त इन जेको वीडियो स्टेटस आहे इनखे डाउनलोड कंदो। डाउनलोड कर तव्हां ॾिसी सघो था हीअ डाउनलोड थी वई आहे। हीअ हिकिड़ो इश्तिहार आहे, इनखे बैक कंदासीं। हाणे इनखे तव्हांखां फ़ोटू घुरंदो। फ़ोटू करण जे लाइ हीअ डायरेक्ट तव्हांखे तव्हांजे गैलरी में जेके फ़ोटू मौजूदु आहिनि उन्हनि में खणी वेंदो। हाणे हिते आउं पंहिंजी गैलरी में आहियां। जेके तव्हांजा ॿिए कंहिं फोल्डर में लिखियल आहिनि त उनखे हीअ मथे जेको एरो जो निशान आहे इनखे क्लिक कंदो त हिकिड़ी नई विंडो खुली वेंदी। इन में तव्हांजी जेकी गैलरी में फ़ोटू मौजूदु आहिनि उहे सभिनी जी डिटेल ॾींदो। पर आउं फ़िलहालु हिते ई इनखे रहणु ॾियणु चाहियां थो। हाणे ही कुझु फ़ोटू आहिनि जंहिंखे आउं ॾेई सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ, तव्हां पंहिंजा बि फ़ोटू ॾेई सघो था। ऐं सिर्फ़ु हिते तव्हांखे सम्झाइण जे लाइ कुझु फ़ोटू मूं डाउनलोड करे रखिया आहिनि, इन्हनि खे अपलोड थो कयां। त हीअ जीअं सिलेक्ट कंदो थोरी देरि खां पोइ तव्हांखे हिते वठी वेंदो। हाणे हिन जे स्केल खे घटि वधाए सघो था। जेकॾहिं नथा वधाइणु चाहियो या घटाइणु चाहियो, हीअ ॾिसी सघो था। हिन जी लोकेशन खे थोरो करे सघो था। इनखे चेंज करे सघो था, हेठि मथे करे सघो था, जीअं तव्हां चाहियो। इनखे सेट करण खां पोइ मथे जेको राइट जो निशान आहे इनखे क्लिक कंदो त हीअ हिकिड़ो फ़ोटू तव्हांजो सिलेक्ट थी वियो आहे। ईअं ई ॿियो फ़ोटू तव्हांखे करिणो पवंदो। राइट जे निशान खे कंदो। ॿियो आहे टियों फ़ोटू आहे। तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांखे टोटल 4 फ़ोटुनि जी डिमांड करे पियो। उहे तव्हांखे हिते अपलोड करणा पवंदा। इश्तिहार आहे, इनखे बैक कयो। हाणे 4 फ़ोटू थी विया आहिनि ऐं जीअं 4 फ़ोटू तव्हांजा थी वेंदा त हाणे ही तव्हां ॾिसी सघो था हिन ठाहे छॾियो आहे। हाणे तव्हां जेकॾहिं हिन जो प्रीव्यू ॾिसणु चाहियो था त प्रीव्यू ॾिसी सघो था। प्रीव्यू जे लाइ वरी तव्हांखे थोरी देरि इंतज़ारु करिणो पवंदो, छाकाणि जो हिन वीडियो खे प्रिपेयर कंदो। प्रिपेयर करण में कुझु टाइम लॻंदो, तेसिताईं असांखे वेट करिणो पवंदो। तव्हां ॾिसी सघो था हिन में इहो तव्हांखे ॿुधाए पियो क्रिएट योर वीडियो। ऐं इहे जेका असांजी स्टेटस वीडियो जेका असां ठाही आहे उनखे क्रिएट करे पियो। इन में थोरो टाइम लॻंदो ऐं तव्हांजे मोबाइल ऐं तव्हांजे इंटरनेट जी स्पीड ते डिपेंड करे थो। तव्हां ॾिसी सघो था तव्हांजी जेका वीडियो तव्हां जेका क्रिएट करणु चाहे पई उहा वीडियो तक़रीबन ठही वई आहे। हाणे तव्हां इन जो प्रीव्यू बि ॾिसी सघो था। इनखे जीअं क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था इहे जेके फ़ोटू तव्हां ॾिना हुआ इहे फ़ोटू इन वीडियो में अची विया आहिनि ऐं उन वीडियो उन ई पैटर्न में
उन ठाहे छॾी आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, जेके फ़ोटू असां हिनखे ॾिना हुआ उन में ठाहे छॾी आहे। तव्हां पंहिंजा फ़ोटू ॾेई पंहिंजी स्टेटस ठाहे सघो था, वीडियो स्टेटस ठाहे सघो था ऐं पोइ उनखे तव्हां किथे बि अपलोड करे सघो था। हाणे हेठि तव्हां ॾिसी सघो था फेसबुक ते, इंस्टाग्राम में या व्हाट्सअप ते या किथे बि तव्हां डायरेक्ट बि करे सघो था। पर जेकॾहिं तव्हां सेव करणु चाहियो त हीअ कुंड ते जेको सेव वारो बटण आहे इनखे क्लिक करे तव्हां सेव करे सघो था। हाणे तव्हांजो वीडियो गैलरी में सेव थी वियो आहे, जंहिंखे पोइ तव्हां किथे बि अपलोड करे सघो था। हीअ हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, इनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कयो। ऐं जेकॾहिं तव्हां शौक़ीन आहियो त वीडियो स्टेटस खे अपलोड करण जा, त इनखे ज़रूरु हिकु दफ़ो इस्तेमालु कयो। हाणे हलूं था असां प्ले स्टोर में, इन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ एप्लीकेशन जेका आहे विड एफएक्स जे नाले सां आहे, जेका प्ले स्टोर में तव्हांखे मिली वेंदी। तव्हां उतां सर्च करे उनखे डाउनलोड करे सघो था। तमामु सुठी रेटिंग आहे, 4.5 जी रेटिंग आहे ऐं तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे। इनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो। ऐं इन सां गॾु अॼु की वीडियो खे हिते ख़तमु करियां थो, पर इन रिक्वेस्ट सां गॾु त तव्हां जेकॾहिं नवां आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। ऐं जे तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो आहे त तव्हांजी वॾी महिरबानी। मुंहिंजी वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं को सुवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था, उनजो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठंदो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशियां आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।